अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम सुबह मेहरान सां गॾु आऊं आहियां अवांजी होस्ट ज़ोया बलोच। उम्मीद आहे जिते बि हूंदा ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा पंहिंजनि वॾनि सां, पंहिंजनि नंढनि सां। ऐं नाज़रीन, पुराणी ईद जूं मुबारकूं जेका गुज़री चुकी आहे, उम्मीद आहे सभिनी जी सुठी गुज़री हूंदी ऐं गोश्त वग़ैरह ॾाढो जेको आहे सही नमूने सां तव्हां डिस्ट्रीब्यूट बि कयो हूंदो ऐं उनखां पोइ तव्हां सुठियूं सुठियूं रेसिपीज़ ठाहे करे खाधियूं हूंदियूं, जीअं त मलका मसाला लज़त पकड़ियो सिहत जो हथ। मलका मसाला यकीनन यूज़ कयो हूंदो, जेकॾहिं इस्तेमालु नाहे कयो त इनखे कंज़्यूम कयो, ज़रूरु मार्केट विज़िट कयो। मलका मसाला जेको तमामु घणो बहितरीनु आहे ऐं असांजो जेको खाधो आहे उनखे मसालेदार, उनखे जेको आहे टेस्टी ठाहे छॾींदो आहे, ज़ाइक़ेदार, ख़ुशबूदार ऐं उनखां अलावा नाज़रीन उहो असांजी सिहत लाइ बि ख़राबु नाहे। ऐं नाज़रीन, असांजो जेको हीअ प्रोग्राम आहे सुबह मेहरान, ऐं जंहिंमें असां मुख़्तलिफ़ पहलुअनि ते मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। जीअं त हींअर जेको कोरोना जी ॿी नई लहर जेका आई आहे उनजे अबाउट बि असां ॻाल्हाईंदासीं। जीअं सुबुह 6 बजे खां शाम 6 बजे ताईं दुकान बंदि रहंदा ऐं डॉक्टर साहब असां सां गॾु हूंदा, असां सां कंपेयर होस्ट बि गॾु हूंदा, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थींदी। सो नाज़रीन, जेके इहा कारोबार बंदि या खुलियल हूंदी आहे, जे खुलियल हूंदी सुबुह 6 खां शाम जो 6 बजे ताईं, जेकॾहिं मार्केट खुलियल हूंदी त उनखां पोइ जॾहिं बंदि थींदी त उनजा वजूहात या कोरोना जो जेको पखड़णु आहे उनजो जेको सबबु आहे उहो वधी वियो आहे। त असांजी हिकु फ़र्द जी हैसियत सां असांजी ज़िमेदारी आहे त असां पंहिंजे पाण खे वैक्सीन करायूं, छो जो जेकॾहिं असां वैक्सीन कराईंदासीं तॾहिं असां जेको आहे पंहिंजे पाकिस्तान खे महफ़ूज़ करे सघूं था। सो नाज़रीन, लाज़मी आहे त असांखे SOPs ते अमल करणु घुरिजे ऐं उन सां गॾोगॾु असांखे वैक्सीनेशन करणु घुरिजे। अवांजा जेके बुज़ुर्ग आहिनि उन्हनि खे बि वैक्सीनेशन करायो, पर 18 सालनि खां जेके बि मथे आहिनि उहे रजिस्ट्रेशन कराइनि ऐं कोरोना जी जेका आहे वैक्सीन कराइनि। ऐं उनखां अलावा नाज़रीन, हीअ जेके ॾियण आहिनि, हीअ जेके ख़ुशियूं आहिनि, इहे तव्हां तक़सीम कंदा रहो, विरहाईंदा रहो, ख़ुशि रहो ऐं पंहिंजनि वॾनि सां, पंहिंजे नंढनि सां, पंहिंजे पाड़ेसी मिटनि माइटनि अज़ीज़नि सां इहे ख़ुशियूं आहिनि जेके असांजी ज़िंदगी खे बहितर खां बहितर बणाइनि थियूं। नाज़रीन, असांजे प्रोग्राम में जेके महिमान शख़्सियतूं शामिल थियूं उन्हनि जो बि अवां सां तारीफ़ कराईंदुसि, पर उनखां अॻु अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 022210285 उहो डायल कंदा अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था, पंहिंजूं सलाहूं, पंहिंजूं तजवीज़ूं, पंहिंजा मशवरा ॾेई सघो था। नाज़रीन, असांजे प्रोग्राम में जेके महिमान शख़्सियतूं शामिल थियूं आहिनि, पहिरीं जेका महिमान शख़्सियत आहिनि से डॉक्टर आहिनि, हेल्थ डिपार्ट सां उन्हनि जो ताल्लुक़ आहे। इसरा यूनिवर्सिटी में हू प्रोफेसर आहिनि, हुसैन बख्श कोलाची साहब। डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब, तव्हांखे पुराणियूं ईद मुबारकूं, तव्हांखे रूबरू ईद मुबारकूं सर, अवांखे बि पुराणियूं ईद तव्हां मुबारकूं। अॼु असांजे सिहत जो हिकिड़ो अहिड़ो मौज़ू छेड़ियो आहे ऐं आउं सम्झां थो तव्हांखे डॉक्टर हुअणु खपे। हा, जंहिं नमूने सां तव्हां कोरोना ते ॻाल्हायो। थैंक यू। ऐं असांजा जेके ॿिया गेस्ट आहिनि उन्हनि जो बि अवां सां तारीफ़ कराईंदी हलां। उहो कंपेयर आहिनि, होस्ट आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे स्टेजिस ते उन्हनि ड्रामा बि कया आहिनि, उनखे आर्टिस्ट बि चऊं। हुसैन बख्श ख़ासि अली साहब, हली कार चवंदासीं। अॼु तव्हां ॿ हुसैन बख्श सॼो आहे, इन जे लाइ असां डायरेक्टर साहब मेहरान TV जा जो असां जॾहिं बि आऊं प्रोग्राम करणु ईंदो आहियां त हुसैन बख्श ख़ासि अली साहब, हुसैन बख्श कोलाची साहब, ज़बरदस्त, बहितरीन। अॼु माना जेको आहे न जी माना नाले वारा हम नाम चऊं त सुठे असांजी उम्मीद आहे जेके आहे न हिकिड़ो डॉक्टर ऐं हिकिड़ो कंपेयर त कंट्रास्ट बि हिकिड़ो सुठो आहे, आर्टिस्ट बि आहे, एक्टर बि आहे, त माना हिकिड़ो सुठो कंट्रास्ट आहे। सर, कोरोना जे बाबति ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। जीअं तव्हांखे ख़बर आहे हींअर जेका चौथी लहर आई आहे ऐं काफ़ी जेके माण्हू आहिनि अञा ताईं इन शइ खे मञीनि न पिया, त छा चवंदा हुआ इन जे अबाउट? ॾिसो, कोरोना त हिकिड़ी अहिड़ी हक़ीक़त आहे जंहिंखे मञनि या न मञनि, जीअं चवंदा आहिनि त सिज खे जेकॾहिं तव्हां न बि मञो त ख़ुदि हक़ीक़त आहे। बीमारियूं इंसान सां गॾु रहियूं आहिनि, हीअ हिकिड़ी बीमारी आहिनि जो नालो खणी कोरोना तव्हां रखियो आहे। तंहिंजे करे तव्हांखे बीमारियुनि जे बचाव, बीमारियुनि जे इलाज, बीमारियुनि जे लाइ जेके डॉक्टरनि जूं, सोसाइटी जूं कोशिशूं आहिनि उहे तारीख़ में हलंदियूं अचनि थियूं। इवन असांजे इस्लाम मंझि बि आहे त सिहत जेका आहे उन जे लाइ तव्हांखे सफ़ाई सुथराई ऐं ॿियनि जी हमदर्दी ऐं सुनत में बि आहे त वञी मरीज़नि खां तव्हां पुछो। सो हिकिड़ो त इहो पासो आहे। ॿियो आहे त साइंस कॾहिं बि कूड़ कान थी ॻाल्हाए ऐं असां साइंस जी शयुनि खे जॾहिं पूरो इस्तेमालु था कयूं
असां वटि सभई शयूं आहिनि, बाज़ार में वञो, शहरनि में वञो, इस्पतालनि में वञो, मिसाल तौरु एक्सरे आहे, मिसाल तौरु अल्ट्रासाउंड आहे, अॼुकल्ह टेलीमेडिसन आहे, डॉक्टर किथे वेठो आहे। तंहिंजे करे कोरोना हिकिड़ो जरासीम आहे ऐं जरासीमनि जी ख़बर अॻे त दुनिया खे कान हुई, पर जॾहिं खूरदबीनी जंहिंखे असां साइंसी औज़ार था चऊं, उन में जॾहिं उन्हनि शीशनि मञा ॾिठो त के नंढड़ा नंढड़ा हिकिड़ा अणलखा जेके हिननि अखियुनि सां नथा ॾिसण में अचनि, त पोइ उहे ख़बर पई त हिकिड़ा बैक्टीरिया आहिनि, हिकिड़ा वायरसिस आहिनि, हिकिड़ा फंगस आहिनि ऐं हिकिड़ा असां वटि ॿिया पैरासाइट्स ऐं इहे आहिनि। ऐं इहा तक़रीबन 200 साल पुराणी ॻाल्हि आहे। इन खां अॻु में असां जेके वण टिण गुल फुल ॾिठा पिए सिर्फ़ु उन्हनि जी ख़बर हुई। हाणे जेका साइंस आहे उहा इलेक्ट्रॉनिक्स जी अची वई आहे। उन मंझि त तव्हां हू बहू उहे शयूं चुरपुर कंदे ॾिसी सघो था। ऐं तव्हां अंदाज़ो लॻायो त जीअं चीन में ही कोरोना इन खे इन जे करे था चवनि, इन वायरस जी शिकिल जे चौधारी सिज जे किरणनि वांगुरु कुझु अहिड़े क़िस्म जा गोल दायरा या ईअं सम्झो किरणनि वांगुरु कुझु शयूं निकितल आहिनि। इन जे करे इनखे कोरोना, अंग्रेज़ी में कोरोना सिज जे दायरे खे चइजे थो, उतां खां हिन जो नालो वरितो वियो आहे। ऐं खूरदबीनी में ॾिसण खां पोइ हिननि जेको आहे जेनेटिक्स ते हलिया विया, जंहिं मंझि तव्हां उन जेको वायरस आहे उन ज़रे ज़रे जी तव्हांखे ख़बर पइजी थी वञे त दिसंबर में उहा जेनेटिक सीक्वेंसिंग जेका असां चऊं था उहा अची वई हली ऐं सॼी दुनिया जे अॻियां उहा पेश कई वई त बाबा हिन क़िस्म जो वायरस वुहान शहर में ॾिठो वियो आहे। उहो खंघि बि करे थो, नमूनिया बि करे थो, बुखार बि करे थो। ऐं अहिड़े नमूने सां वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जंहिंखे आलमी इदारे सिहत चवनि था, इन मंझि बि पाकिस्तान ऐं दुनिया जा तक़रीबन 200 मुल्क उन जा मेंबर आहिनि ऐं उते वॾे खां वॾा डॉक्टर ऐं माहिर वेठल आहिनि। उन्हनि सभिनी इहो डिक्लेयर कयो त बाबा हीअ एमरजेंसी अची वई आहे हली। ऐं पोइ पाकिस्तान जी हुकूमत बि उन जे लाइ उपा वठणु शुरू कया ऐं असांजी सिंध हुकूमत त उन में अॻु भरी रही, मीडिया अॻु भरो रहियो। ऐं हाणे बि जेकॾहिं असांजा माण्हू अञा इन बहस में आहिनि त कोरोना आहे या न आहे, ऐं सम्झां थो त असांखे सिहत जे बारे में हमेशह चङो सोचणो। डॉक्टर साहब ॾिसो न, इहो तव्हांजी ॻाल्हि खे थोरो आउं कंटिन्यू कयां थो। जेको असांजो माण्हू नथो माना हिन ॻाल्हि खे एक्सेप्ट करे त का कोरोना आहे, उनजी वजह हिकिड़ी ॿी आहे। हाणे हिकिड़ी कुदरती बि आहे, कुझु असांजे इंतिज़ामिया जी या जेके असांजे उन्हनि क़दम खयां आहिनि, लॉकडाउन करणु ई करणु, जेके माण्हू अॼु बि चवंदा आहिनि ग़लति थो थिए ऐं कुझु कोन्हे, त कुदरती असांजो जो घटि हुजणु जेको आहे कोरोना जो बनिस्बत दुनिया में जीअं पियो थिए, जन दुनिया में त अलाए साईं पनाह ॾे अलाए वॾा नुक़सान पिया थियनि, असां परसेंटेज उनजी घटि आहे। माण्हुनि जे वरी हाणे हींअर बि जेको चौथीं लहर जेके चवनि था जेका अचे पई, जेके अॼु खां लॉकडाउन शुरू थी वियो आहे, त उनजो जेको इहो न हुजणु जेको माना माण्हू जेको अॼु ताईं नथा मञनि या वैक्सीन नथा कराइनि, माण्हुनि सां असांजो बि ॾाढो बहस थींदो आहे। उहा वैक्सीन हिकिड़ी फ़ाइदेमंद आहे ऐं घणे क़दुरु हाणे हिकिड़े अहिड़ो केस थियो, मशहूरु केस थिया आहिनि तव्हांखे सिंध में, नाला कोन थो खणा उन्हनि जा, त सियासी समाजी माण्हू जिन सिर्फ़ु फोटू कढारायो। आउं तव्हांखे ॿुधायां इहा हक़ीक़त बि आहे त फोटू कढाइनि त वैक्सीन हणाइनि पिया, हणायूं कोन। अॼु उहे वेंटिलेटर ते आहिनि, अॼु उहे ऑक्सीजन ते आहिनि, उन्हनि मज़ाक कई त असां वैक्सीन वारे खे घणे क़दुरु कोरोना साईं माना 100% कोन था चऊं, पर उनजी काफ़ी अहिड़ी शयूं आहिनि जंहिंमें उनखे नथी लॻे। तंहिं करे इहा असांजे माण्हुनि जी आउं चवंदुसि त इहा ग़लति ॻाल्हि आहे, हा लाशौरी आहे, या हिनखे चई सघिजे थो बेवकूफ़ चई सघिजे थो, या हाणे ॻाल्हि खे ग़लति चवणु ॾाढो ग़लति आहे। तंहिं करे वैक्सीन कराइणु घुरिजे, SOPs जो बि ख़्यालु करणु घुरिजे। ऐं चवनि पिया चौथी लहर ॾाढी ॿियनि जेके असांजी टेल हुयूं उन्हनि खां वधीक तेज़ आहे। बिल्कुलु तमामु बहितरीन ॻाल्हि कयो, जंहिंखे असांजी मतिलबु गवर्नमेंट जेको आहे गवर्नमेंट अनाउंस करे छॾियो आहे, जॾहिं इहा बीमारी आहे, जॾहिं WHO चई छॾियो आहे, तॾहिं बि माण्हुनि जी लाशौरी आहे उन ते यकीन न करणु, त इहा वाकई में नंढड़ी ॻाल्हि न आहे। ऐं इन्हनि में माण्हुनि में कीअं शऊर पैदा कजे, ईअं असां उन्हनि खे कीअं उत्साह पैदा कजे त इहे वैक्सीनेशन कराइनि या इन शइ खे मञनि। ॾिसो, असां वटि वैक्सीन का नई शइ कोन्हे। असां नंढड़नि ॿारनि खे पोलियो जा, मीज़ल्स जा, तव्हांजे TB जा ऐं उन खां सवाइ हेपेटाइटिस जा तक़रीबन 9 क़िस्म जा त असीं अॻे ई टुका हणायूं पिया, जंहिंखे EPI प्रोग्राम चइजे थो। तंहिंजे करे का वैक्सीन नई शइ कोन्हे। जॾहिं उन्हनि ॿारनि खे कुझु कोन थो थिए
त तव्हां ॾिसंदव त वॾनि खे छा थींदो। ऐं इहा तव्हांखे ॿुधायां छाकाणि आउं पब्लिक हेल्थ जो आहियां ऐं इसरा यूनिवर्सिटी में जो प्रोफेसर आहियां। असां शागिर्दनि खे बि पढ़ायूं था, LMC में बि मूं पढ़ायो आहे, डॉ यूनिवर्सिटी में पढ़ायो आहे, लाहौर में बि पढ़ायो आहे। त वैक्सीन जेका दुनिया जी 2 शयूं आहिनि, हिकिड़ो पाणी आहे जेको साफ़ पाणी दुनिया में सिहत जो वॾे खां वॾो ज़रियो आहे। ऐं कुदरत तव्हांखे ख़बर आहे त पाणी ज़मीन जे अंदरि, जबलनि जे अंदरि, बादलनि जे अंदरि, ईअं सम्झो हिकिड़ो इलाज जो हिकिड़ो वॾे खां वॾो सिस्टम जेको आहे उहो मौजूदु आहे। अॼु बि जंहिं शहर जो पाणी ख़राबु आहे, अॼु बि जंहिं शहर जी सफ़ाई ख़राबु आहे, उते बीमारियुनि जो ईअं सम्झो त विछायूं पियूं आहिनि। ॿियूं आहिनि वैक्सीन्स। वैक्सीन सां जेतिरी तव्हां सिहत ॾेई सघो था पाणी खां पोइ, ऐं जेतिरी सस्ती ऐं आसानी सां ॾेई सघो था, दुनिया जी का दवा, का इस्पताल उन जो मुक़ाबिलो नथी करे सघे। मिसाल तौरु हिन वक़्तु बि पाकिस्तान में साईं वारा त चवंदा माण्हू वैक्सीन नथा लॻाराइनि, पर आउं सम्झां थो त पाकिस्तान जी सोसाइटी ऐं सिंध जी सोसाइटी में जा उमेद लाहिण ठीकु कोन्हे। कल्ह ताईं जेका हुकूमत जी फिगर हुई त 6 लख माण्हू रोज़ पाकिस्तान में वैक्सीन लॻाराइनि पिया। ऐं अॼु मूंखे उमेद आहे जॾहिं तव्हां हीउ प्रोग्राम कंदव ऐं जॾहिं हीउ असांजो आवाज़ु वेंदो त इहो 6 लख खां कुझु अंग जेके आहिनि से वधंदा। हैदराबाद मंझि बि तक़रीबन कोई 16 खनि सेंटर्स आहिनि ऐं कुझु सेंटर 24 कलाक तक़रीबन हलनि पिया ऐं उते वैक्सीन हले पई, सिलसिलो हले पियो। पर छाकाणि त वायरस जी स्पीड जेको नओं वेरिएंट जेको आयो आहे, डेल्टा जंहिंखे था चवनि या डेल्टा प्लस था चवनि, वेरिएंट जो मतिलबु आहे त वायरस बि जीअं इंसान तव्हां ॾिसंदा आहियो त उन में जी थोरियूं घणियूं तब्दीलियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। कॾहिं तव्हांजा वार अछा थी वेंदा, कॾहिं तव्हांजो रंग थोरो चेंज थी वेंदो, पर ही अंदरूनी तब्दीली आहे जंहिंखे असां प्रोटीन या जेके उन जे अंदरि हूंदा आहिनि अमाइनो एसिड्स, जेका उनजी जेके असां वायरस मशीनरी चवंदा आहियूं या जेनेटिक मटीरियल चवंदा आहियूं, उन में तब्दीली ईअं अचे थी जीअं तव्हां बुक खे जेकॾहिं ओ जेको आहे केॾी महिल गुम करे छॾियो, केॾी महिल के गुम करे छॾियो, केॾी महिल बी गुम करे छॾियो, त उन में 2 हंधनि ते तब्दीलियूं आहिनि। जंहिं हिन वायरस खे अहिड़ी सलाहियत ॾिनी आहे जो तव्हांजे रत जे जुज़नि में उहो जल्दी पहुची थो वञे, उते पंहिंजा वधीक जेके आहिनि से उहे वायरस ठाहे थो ऐं बीमारी 50% या ईअं सम्झो त अॻी जेका पुराणो वायरस हो, जेके कोरोना चयो थिए वियो या वुहान वायरस चयो थिए वियो, त डेल्टा जेको आहे उहो सम्झो उन खां 1/2 या 50% फास्ट कॉम्प्लिकेटेड ऐं हिन जूं कुझु जेके इन में जेके बि सर वेरिएशन्स आयूं आहिनि उन्हनि सभिनी ते असां ॻाल्हाईंदासीं, पर ब्रेक वठण बि ज़रूरी आहे। ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं, इतां ई असां कंटिन्यू कंदासीं। सो नाज़रीन, जेकॾहिं ॻाल्हि कजे मलका मसाला जी, त मलका मसाला सिहत पकड़ियो सिहत जो हथु, लज़त पकड़ियो सिहत जो हथु। त नाज़रीन, मलका मसाला जेके आहिनि बहितरीन मसाला आहिनि ऐं सुबह महिराण सां उन्हनि ख़ासि तावन कयो आहे। मलका मसाला लाज़मी जेको आहे पंहिंजे किचन जी ज़ीनत बणायो, पंहिंजे खाधनि में इस्तेमालु कयो त जीअं तव्हांजा खाधा वधीक लज़ीज़ ऐं ख़ुशबूदार थी सघनि। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, मलका मसाला ख़ासि तावन कयो आहे सुबह महिराण सां, लज़त पकड़ियो सिहत जो हथु। मलका मसाला जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त सिहत लाइ बि हानिकार न आहे ऐं मलका मसाला तमामु घणो लज़ीज़ ऐं ख़ुशबूदार आहे। ज़रूरु तव्हां पंहिंजे जेको आहे किचन जी, पंहिंजे रंधिणे जी उनखे ज़ीनत बणायो, रौनक बणायो ऐं हिन सां तमामु बहितरीन जेके सुठा खाधा तव्हां हासिलु करे सघो था, पंहिंजनि घर वारनि खे खाराए सघो था। ऐं उन सां गॾोगॾु जेको हिमालयन पिंक साल्ट जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, जेको हिकिड़ो लूणु आहे उहो जेको आहे साफ़ु कयल आहे ऐं जेको मसालनि में शामिलु कयो वियो आहे ऐं उनखे टे भेरा साफ़ु कयो वियो आहे, त तमामु बहितरीनु लूणु आहे। ऐं ज़ाहिर आहे जॾहिं असां भाॼी का बि
ठाहींदा आहियूं त उन भाॼीअ में जेकॾहिं असां लूण जो इस्तेमालु न कयूं त उहा भाॼी असांखे कॾहिं बि लज़ीज़ न लॻंदी, उन में केतिरा बि असां मसाला ऐड कयूं। सो लूणु तमामु घणो ज़रूरी आहे असांजे भाॼियुनि में या असांजे खाधे में, ऐं उन सां गॾोगॾु मसालो जेकॾहिं असां ऐड कंदासीं। ऐं वरी जेकॾहिं पाउडर्स जी ॻाल्हि कजे त कारनि मिर्चनि जो पाउडर आहे ऐं ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे ऐं हल्दी या हेड जो जेको पाउडर आहे, इहे बि मलका मसाला तयारु करे थो। ऐं उन खां अलावा गार्लिक ऐं जिंजर जो पेस्ट आहे ऐं ब्राउन प्याज आहिनि, बसर आहिनि, उहे बि तयारशुदा असांखे मिली सघनि था। मलका प्रोडक्ट या मलका फूड्स कंपनी जेका आहे उन खां तव्हां हासिलु करे सघो था। मार्केट ज़रूरु विज़िट कयो ऐं इहे मसाला ऐं तयारु थियल जेके थूम जो ऐं अदरक जो पेस्ट आहे या जेके ब्राउन बसर या जेके नासी या फ्राई थियल बसर चइजनि त उहे तव्हां हासिलु करे सघो था। असां सां गॾोगॾु डॉक्टर हुसैन बख़्श कोलाची साहिबु आहिनि ऐं जेको आहे हुसैन बख़्श ख़ासकरी साहिबु आहिनि। असां कोरोना जे बारे में ॻाल्हि कयूं पिया जेको आहे न वेरिएंट जे मुताबिक़, पर असां हुसैन बख़्श ख़ासकरी साहिब खां पुछणु चाहींदासीं त हिकु आम माण्हूअ खे कोरोना जो ज़ाहिर जीअं वैक्सीनेशन हींअर थिए पई त उन में माण्हुनि खे उहो शौर बि न आहे, त उन में कीअं शौर पैदा कजे, कीअं उन्हनि खे अॻिते आणिजे? बिल्कुलु, ॾाढो तव्हांजो सुठो सवाल साहिबु तव्हां कयो त इहो माण्हू आम माण्हू ताईं कीअं ॻाल्हि जेकी आहे जेकी माण्हू थे पहुचाइजे। त ॻाल्हि इहा आहे त जिते हाणे मिसाल हींअर सूबे मेराण में वेठा आहियूं, असीं इहा ई ॻाल्हि पिया कयूं। हिते हाणे असांखे त लखो करोड़ माण्हू ॿुधंदा हूंदा, ॾिसंदा हूंदा मेराण टीवी खे। त अहिड़ी तरह जिते बि तव्हां गैदरिंग में वियो था, डॉक्टर साहिबु आहे, अगरि किथे बि गैदरिंग में थिए थो, किथे तव्हां शादी में ई वञो था मिसाल आहे, या कहिड़ी सोशल समाजी गैदरिंग आहे, या तव्हांजी अहिड़ी जीअं ईद मिलन पार्टियूं आहिनि, माण्हू उन में हलियो थो वञे, त उते तव्हां वञो त इन ॻाल्हियुनि खे कोशिशि कयो त उते इहा ॻाल्हि छेड़ियो, बहस छेड़ियो, माण्हुनि खे ॿुधायो त यार न, हीअ जेको असांजी माण्हुनि जी सोच आहे त वैक्सीन नथा हणाइनि। डॉक्टर साहिब जी ॻाल्हि सही आहे त ॾाढी वैक्सीन जी माना माण्हू लॻाराइनि पिया, पर अञा बि हिन खे जेको आहे माण्हू अहिड़ा खोड़नि। असां रोज़ु असांजे उन्हनि माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थिए थी त कुझु अहिड़ा माण्हू सां बहस कंदा न ज़रूरी आहे। पर हाणे जॾहिं गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे, उनखे जॾहिं पघार जो डपु आहे त हणाए थो। हाणे वरी हलियो आहे फोन जी सिमूं तव्हांजी बंदि थी वेंदियूं, त माण्हुनि उनखे बि हणाइण शुरू कयो आहे। माने ईअं खणी चऊं लातू के भूत बातू से नहीं मानते। भई मक़सदु इहो आहे त तव्हांजे समाजी तौर ते इन शइ खे पंहिंजी जिते बि गैदरिंग थिए थी, भले तव्हां होटल ते वेठा आहियो, चयो असां त सिंधी माण्हू होटलनि जा ॾाढा शौक़ीन आहियूं चांहि पीअण जा, त उते बि वियो था त कोशिशि कयो त अगरि तव्हां जेके माण्हू वेठा आहिनि उन्हनि में इहा ॻाल्हि फैलायो त इहा ॻाल्हि आम माण्हू ताईं तॾहिं फैलबी ऐं माण्हू ताईं ख़बर पवंदी त बाबा जेको किरोना खे अॼु बि तव्हांखे ॿुधायां काफ़ी अहिड़ा असांजा पर्सन माण्हू आहिनि जेके अॼु बि किरोना खे मञण लाइ तयारु न आहिनि, जेकी असांजी चौथी लहर बि अची वई आहे। पर इहो आउं चवंदो आहियां सवेर जी मूं ॻाल्हि कई त शुक्र अलाह जो त असां वटि उनजो नुक़सानु घटि थियो आहे, अॼु बि अलाह शुक्र त कंट्रोल हाणे कुदरती आहे, असांजे जेके हुकूमती जेके क़दम खणनि था उनजे करे आहे। त अहिड़ी तरह इहे ईअं थी आम माण्हू त ॾिसो न मुतासिर, असीं ख़ासि तौर ते पंहिंजी ॻाल्हि कयूं था, असीं जेके शोबिस जा माण्हू एक्टर आहियूं, सॼे सभिनी जा कमकार हलनि था, असांजा कमकार बंदि ठिप थी था वञनि ऐं असांजी वरी पोइवारी बि कान्हे। असांजा जेके अगरि असांजे पोइवारी करण वारा डिपार्टमेंट आहिनि जेके आहिनि उहे नथा कनि असांजी मदद। त अहिड़ी तरह काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके आम माण्हू हिन सां किरोना जे लॉकडाउन सां हिन सां वॾो मुतासिर थिए थो। मज़दूर आहे, को हाणे 6 बजे किन जा कम ई जेके आहिनि से 6 बजे खां पोइ था शुरू थियनि, त उन्हनि जी जेके हाणे मिसाल शादी हाल आहिनि, शादी हाल में लेबर आहे, केतिरी लेबर आहे जेकी ईअं बेरोज़गार थी थियनि। शादियुनि जो घणो करे सिस्टम असां ॾींहं जो घटि आहे, छो गर्मी आहे, ॾींहं जो घटि आहे, तंहिं करे हींअर शादी हाल त बिल्कुलु बंदि करे छॾियूं, न को ॾींहुं न को राति जो तव्हांजो। त आम माण्हू इन सां ॾाढो मुतासिर थियो आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि चयो त जेके डेली वेजिस वारा आहिनि उहे ख़ासि तौर सां आर्टिस्टनि जो ख़्यालु कयो वञे, शोबिस जे माण्हुनि जो। सही, ॾाढी बहितरीन ॻाल्हि कयो। हुन सां गॾोगॾु तव्हां इहा बि ॻाल्हि कई त माण्हू हिन शइ खे मञनि नथा अञा ताईं कोरोना खे। आम माण्हू जी त ठीकु आहे, आम माण्हू जी ॻाल्हि समझ अचे थी, हुनखे एतिरो शऊर न आहे, पर पढ़िया लिखिया बि इलाही अहिड़ा माण्हू आहिनि जेके इन शइ ते बहस कनि था। सबब कहिड़ा आहिनि? ॾिसो न, हुनजा सबब इहा आहिनि, अचायो हिकिड़ो कुझु हूंदो आहे न, कुझु हाणे मां तव्हांखे ॿुधायां असांजी तक़रीबन दोस्त अहिड़ा आहिनि, पढ़ियल लिखियल दोस्त आहिनि, मां त रोज़ गैदरिंग थींदी आहे, किथे वेंदा आहियूं असां 15-20 दोस्त रोज़ जमा थींदा आहियूं ऐं तक़रीबन इन ॻाल्हि ते बहस थींदो आहे। उन में 4-5 असांजा अहिड़ा दोस्त आहिनि जेके पढ़ियल लिखियल बि आहिनि, उहे अॼु ताईं बि इन शइ खे नथा मञनि की इहा ई ॻाल्हि जेकी हिकिड़ी अफ़वाह हली बाबा 2 सालनि खां पोइ माण्हू मरी वेंदा हुआ, हिकिड़ी इहा हिकिड़े माण्हू अलाए कीअं ॻाल्हि करे छॾी, हाणे हिकिड़े माण्हू ॻाल्हि थो करे सॼी दुनिया खे मारींदो जाओ। वरी पोइ आउं बि हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां, जीअं असां सिखिया आहियूं ईअं चवनि त बाबा तव्हां हींअर आउं मेराण टीवी में सुबुह मेराण में वेठो आहियां, त मूंखे ख़बर आहे तव्हां किथे वेठो आहियां, मूंखे उन तरीक़े सां ॻाल्हाइणो आहे। त अहिड़ी तरह अगरि को माण्हू जेकी अहिड़ी ॻाल्हि करे थो, अहिड़ी ॻाल्हि छॾे थो सोशल मीडिया में फेसबुक ते, तव्हां ॾिसो त उहो माण्हू केरु आहे,
सही उन माण्हू जी कैपेसिटी कहिड़ी आहे उहो माण्हू एॾो दुनिया जो माहिर माण्हू आहे जेको ॿुधाए थो माण्हुनि खे जहिड़ो फ़रिश्तनि वांगुरु मलाइकनि वांगुरु थी थो चए त पहिरीं माण्हूअ जी जेको ॻाल्हि करे थो न उनखे माण्हू ॾिसे थो उहो आहे चवण वारो कहिड़ो केरु आहे आहे हाणे मसलन मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ते ॻाल्हि ॿोल थिए पई त बाबा जिन ॻाल्हि असां घर में कयूं पिया त बाबा जिन चयो हिकिड़ो माण्हू हुयो जेको आम माण्हू हुयो ॿियनि माण्हुनि खे ॿुधाए पियो जहाज़ कीअं थो उॾामे जंहिं जहाज़ हलाइण या वेहण हुन में त परे ॻाल्हि हुन परे खां बि जेको आहे ॾिठो कोन्हे सिर्फ़ु ॾिठो आहे त मथे उॾामंदे त उहो ॿुधाए थो उन्हनि खे त जहाज़ कीअं थो उॾामे त उहो वरी जेके माण्हू या आम माण्हू उन ते यकीन कनि पिया उनखे ॿुधनि वेठा त ॿुधण वारनि चवंदा आहिनि ॻाल्हिरो ॻाल्हि करे सियाणो वीचार करे जेको ॿुधण वारो आहे उहो सोचे त केरु थो ॻाल्हाए ऐं छा थो ॻाल्हाए असां सां गॾु लाइव कॉलर मौजूदु आहिनि अची करे वरी ॻाल्हि ॿोल वधीक कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम जी अस्सलाम वालेकुम मापी कीअं आहियो वालेकुम अस्सलाम अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक आहियां मां ॿुधायो ठीकु आहियो किथां खां जी मां ज़ैन पियो ॻाल्हायां ज़ैन तव्हांखे भली कार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिरान में छा चवणु चाहींदा जी मां महिमाननि खे भले कहां करणु चाहींदुमि जी जी बिल्कुलु बिल्कुलु महिरबानी महिरबानी ज़ैन ऐं गानो ॿुधाइणु चाहींदुमि जी बिल्कुलु ॿुधायो असां ॿुधूं था जी आदा परवीन जो सॉन्ग आहे बिल्कुलु बिल्कुलु यार को हमने जा बजा देखा कहीं जाहिर कहीं छुपा देखा यार को हमने जा बजा देखा कहीं जाहिर कहीं छुपा देखा यार को हमने जा बजा देखा वाह 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 ज़ैन माशाल्लाह सुठा इहो टैलेंट आहे ऐं ज़ैन जेको अखियुनि खां ॾिसी बि नथा सघनि पर ॾिसो ज़ैन जो टैलेंट ॾिसो इहो टैलेंट हूंदो आहे जेको असांजे मुआशिरे में आहे असांजे ॿारनि में आहे ऐं उन्हनि ॿारनि खे असां कीअं प्रोमोट कयूं इहो असां ते डिपेंड थो करे तमामु बहितरीनु ज़ैन असांखे ख़ुशी थी जेको आहे न एॾो माशाल्लाह आवाज़ प्यारो आहे वॉइस क्वालिटी आहे में थैंक यू कॉल खे असां ख़ुशामदीद बि चऊं था ऐं इहो कुझु तव्हां जेकॾहिं नेट ते वेंदो या गूगल ते वेंदो त लंडन ऐं विलायत में बि जेको पहिरियों रोड ठाहियो या हुनजो नक्शो ठाहियो उन जी बि नज़र कान टैलेंट इहो टैलेंट आहे त मन बगैर ॾिसंदे कोन जेको आहे डिज़ाइन कयो डिज़ाइन कोन कयो सुपरवाइज कई ऐं उहो रोड दुनिया जी इनकलाब आंदो जो अॼु तव्हांजा ई पिया ईअं चऊं त आउं ॿिए पासे वेंदुसि त जीअं चयो पाकिस्तान जो तरानो जेको आहे हफ़ीज़ ज़ालिम लिखियो पर जीअं हुनजी मुसीक़ी ॾिनी अॼु बि सिंध म्यूज़ियम में बलग्रामी साहिब जा कुझु नालो आहे हा त उन जे मुसीक़ी दुनिया मां मुसीकार घुराया हुआ तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान में दुनिया मां मुसीकार घुराया हुनजी ट्यून न बि ठाहे सघनि तर्ज़ न पिया ठाहे सघनि पोइ उन सिंधी जेको आहे जंहिंजो अॼु बि तर्ज़ तव्हां वञो हिन में वञो सिंधालाजी में त सिंधालाजी में हिकिड़ो हुनजो कार्नर आहे लॻो पियो आहे उनजो ज़िक्र ई कोन्हे माना जेके दुनिया में तव्हां करोड़ रुपया ख़र्च करे ऐं तव्हांजो पंहिंजो माण्हू टैलेंट वेठो जीअं तव्हांखे हिनजे तर्ज़ हिन ट्यून ठाहे ॾिनी उनजो अॼु ताईं ज़िक्र ई कोन्हे ईअं आउं चवंदुसि जीअं साईं ॻाल्हि पई कई त जीअं माना जहाज़ आई तव्हां ॻाल्हि जीअं असांजे सिंध में अहिड़ा माण्हू जेके थर विया ई कोन्हनि कराची में वेही थर ते लिखंदा आहिनि माना कराची में थर ॾिठो ई कोन्हे थर जीअं हिकिड़ी थर जी हिकिड़ी थर जो जेको लोकल माण्हू आहे थर जो लोकल जेको कलमकार आहे जेको राइटर आहे जेको हुते रहे थो जेको समाज जी शादी थर जे बारे में सुठी ख़बर त ॻाल्हि उहो ई करे सघे थो न त असां वटि इहो आहे ट्रेंड आहे या त रहूं असीं भले शहरनि में था ॻाल्हियूं कंदासीं ॿाराड़ी जूं जीअं वरी जीअं उहो चवंदा आहियूं तूं पढ़ी छा थींदे तव्हां साईं डॉक्टर थींदसि पोइ माण्हुनि जी ख़िदमत कंदसि पोइ जंहिं महिल उहो वक़्तु थो अचे बाबा तोखे वञिणो आहे फलाणे ॻोठ में साईं ॻोठ में कीअं कंदसि नौकिरी माना असांजा डॉक्टर साहिब आहे अक्सर असांजो इहे ट्रेंड रहिया आहिनि ख़िदमत ॾिसो ख़िदमत तव्हांजी ॻोठनि में आहे ख़िदमत तव्हांजी उते आहे शहरनि में त खोड़ सहूलियतूं आहिनि न तव्हां रुगो कच्छ में खणी वञी अस्पताल पुॼो था थर में ऐं थर थियो या अहिड़ा असांजा ॻोठ आहिनि जिन जा रस्ता न आहिनि जेके तव्हां पहुची सघो वीचारा माण्हू रस्तनि में मरी वञनि था त अहिड़ियुनि जायुनि ते वञी ख़िदमत करणु असुल नौकिरी तव्हांजी उते आहे असुल तव्हांजी ख़िदमत उते आहे केरु बि हुजे टीचर आहे असांजा टीचर आहिनि ॿारनि जा स्कूल ख़ाली पिया आहिनि वॾा नथा वञो ॿारनि में नथा वञो या अलाउंसिस घटिजनि था या हीअं थियनि था करे माना वाहनूं असांजे कोल ऐं फोइल में बि ॾाढो फ़र्क़ु आहे असां वेही किथे वॾी वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं असांखे तकीरूं कंदा आहियूं स्टेज ते बीह माइक ते डॉक्टरनि जी ॻाल्हि कई आहे त हिन कोरोना जी जंग में मुंहिंजे ख़्याल में न रुॻो डॉक्टरनि पर जेके हेल्थ वर्कर हुयूं जेके हुयूं ऐं सम्झां थो हिन जंग में अञा ताईं हू पहिरें मोर्चे ते विढ़नि पिया तंहिंजे करे चैनल जे ऐं हिन प्रोग्राम जे ऐं सम्झां थो त जिते असां ही ॿियूं शयूं तव्हां मसालनि जूं ऐं लूण जूं
ऐं ॿियूं सिहत जूं ॻाल्हियूं कयूं वेहनि त इहे सिहत प्रोवाइडर आहिनि, जी जी, इहे बिल्कुलु, सिहत बिल्कुलु। ॾियण न वारा डॉक्टर साहब मां थोरो मुआज़ सां मां उन्हनि ते कोन वियोसि, पर हिकिड़ी जनरल ॻाल्हि मूं ॻाल्हि कई त असांजे कुझु माण्हुनि जी कुझु माण्हू असां जेके माण्हू बि आहियूं असां हिकिड़ो ख़िराज डॉक्टर अक़ीदत साहब पेश बिल्कुलु कयूं बिल्कुलु ऐं फ्रंट अव्हां जी लाइन ॻाल्हि ख़ासि तौर ते लेडी डॉक्टर्स जेके आहिनि उन्हनि जी शदीद खोट आहे असांजी ॿाराड़ी सही, में, सही। त असां गुज़ारिश कंदासीं जेके छोकिरियूं मेडिकल में पढ़नि पियूं ऐं ज़ोया पाण PhD बि करे रहिया पंहिंजे आहिनि। हा, वधीक इन माहौल में सम्झी सघे जी, थी बिल्कुलु। त जेसीं ताईं लेडी डॉक्टर्स जो तादादु असांजे ॿाराड़ियुनि में महिनत सां जफ़ाकशी सां ऐं कुर्बानी सां, कुर्बानी सां, बिल्कुलु। कुर्बानी खां सवाइ त का शइ कुझु- कोन्हे। ईअं कुझु जेके ईद बि नामुमकिन गुज़री आहे। जो इन जो पैगाम छा हो त तव्हांखे सॼो साल किथे न किथे पंहिंजे वक़्त जी कुर्बानी ॾियणी आहे, तरक़ी पंहिंजे कुर्बानी इल्म घुरे जी थी। कुर्बानी ॾियणी आहे, तव्हांजे सब्र जी कुर्बानी बिल्कुलु, ॾियणी बिल्कुलु, आहे, हर शइ कुर्बानी। प्रोफेशन जी ॾियणी आहे, त इहा जारी रहणु खपे। तमामु बहितरीनु। ॻाल्हि पे हली कोरोना जे वेरिएंट वेरिएशन जी, ते त ॾेढूं जेको आहे न उहा त उन जी थोरो असांजे छाकाणि जी। मेडिकल जा शागिर्द बि बिल्कुलु, ॿुधंदा बिल्कुलु, हूंदा, बिल्कुलु, बिल्कुलु। त थोरो असां छाकाणि बिल्कुलु। उस्ताद आहियूं, लेक्चर आहियूं, त इन जो 2 क़िस्मनि जा वेरिएंट वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन WHO ठाहिया आहिनि। हिकिड़ो आहे वेरिएंट ऑफ इंट्रस्ट, मतिलबु उन में तब्दीली आई आहे सही। जी। पर हुन अञा घणो फैलाव या नुक़सान न कयो आहे। ॿियो आहे वेरिएंट ऑफ कंसर्न। जी वेरिएंट ऑफ कंसर्न जो मतिलबु आहे त ही शदीद बीमारी पियो करे, ही घणनि माण्हुनि खे मुतासिर पियो करे ऐं ही बीमार कंदड़ माण्हुनि खे कंहिं नमूने सां अस्पतालनि में वधीक टाइम लॻणो थो पवे, दवा जेका आहे उन ते असरु नथी करे, बिल्कुलु। या जेका वैक्सीन आहे जी उहा ॾियण खां पोइ बि ही वेरिएंट उन वैक्सीन जे असर खां बची बीमारी करे थो विझे, जंहिंखे असां ब्रेक थ्रू इन्फेक्शन बि चऊं था। त हिन वक़्तु असां वटि वेरिएंट ऑफ कंसर्न जेके आहिनि से कोई 10 खनि जे क़रीब आहिनि, जंहिंमें डेल्टा, अल्फा, जी बीटा ऐं इहे नाला उन्हनि जा मुख़्तलिफ़ मुल्कनि में थिया आहिनि। अल्फा पहिरीं बर्तानिया में थियो ऐं ही डेल्टा जेको आहे उहो असां वटि इंडिया खां आयो आहे ऐं इन खे डबल म्यूटेशन बि चवनि था। डबल म्यूटेशन। जी जी। अच्छा सर, माज़रत सां असां इतां ई कंटिन्यू कंदासीं त इन्हनि में म्यूटेंट कहिड़ा आहिनि या इन्हनि ते असां वधीक ॻाल्हाईंदासीं, पर ब्रेक जो टाइम थियो, ब्रेक वठण बि ज़रूरी आहे, अची करे असां इतां ई कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, मलका मसाला ख़ासि तावन कयो आहे सुबह मेहरान सां, लज़त पकड़ियो सिहत जो हथ। मलका मसाला जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उहा मुख़्तलिफ़ खंडनि में या मुख़्तलिफ़ मुल्कनि में इस्तेमालु थिए पियो। ऑस्ट्रेलिया जी, अमेरिका जी ॻाल्हि कजे या मिडल ईस्ट समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि में, पाकिस्तान में बि ही घणी मक़बूलियत माणे रहियो आहे। सो नाज़रीन, तव्हां ज़रूरु विज़िट कयो मार्केट ऐं इहे मसाला, मलका मसाला तव्हां या ऑर्डर करे तव्हां पंहिंजे घर में घुरायो, पर ज़रूरु पंहिंजे भाॼियुनि में इस्तेमालु कयो, छो तमामु बहितरीनु ऐं तमामु ख़ुशबूदार, तमामु लज़ीज़ आहिनि। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। मलका मसाला ख़ासि तावन कयो आहे सुबह मेहरान सां, लज़त पकड़ियो सिहत जो हथ। जी डॉक्टर साहब, ॻाल्हि पई थिए त म्यूटेशन में डबल म्यूटेशन आई आहे। हाणे इन जी जेनेटिक मटीरियल जेको आहे उन में हिकिड़ो केमिकल चओ, कंपाउंड चओ, सब्सटेंस चओ, उहो आहे अमाइनो एसिड। इहो प्रोटीन जो ई हिकिड़ो क़िस्म आहे ऐं उन में इहे तब्दीलियूं 2 हंधनि ते आयूं आहिनि। इन जे करे हिनखे डेल्टा प्लस बि चयो थो वञे ऐं डेल्टा वेरिएंट बि चयो थो वञे ऐं हिन जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हीउ वधीक इन्फेक्टिविटी पियो करे। अॻे कंहिं घर में हिकिड़े खे थींदो हो त 4 खे कोन थींदो, पर हाणे हीउ सॼे घर खे, सॼे इलाइक़े खे, शहर खे, तव्हां कराची में ॾिसो त पहिरीं इहो 6% ते हो ऐं अॼु जॾहिं आऊं तव्हां सां ॻाल्हि पियो कयां त उहो 24% ते 24% थी वेंदो आहे। जी, इन जो मतिलबु आहे त हर चोथों माण्हू जंहिंजी टेस्ट वरिती वई आहे उन में ही वायरस जेको आहे सो पखिड़े पियो ऐं लियारी जहिड़ी अस्पताल में 4 ॾींहं जॾहिं मूं अख़बारूं ॾिठियूं पिए त उते कोई जेके बेड आहिनि ऑक्सीजन वारा, उन मां सिर्फ़ु हिकिड़ो ख़ाली हो। सिविल अस्पताल जो बि जॾहिं असां ॾिठो पिए उन्हनि अंगर नखरनि में त उते बि हिकिड़ो बेड ख़ाली हो। त इन जो मतिलबु तव्हां अंदाज़ो लॻायो, इहो अस्पतालनि जी सीरियस मरीज़नि जी ॻाल्हि पियो कयां, त इन जो मक़सदु इहो आहे त ही वायरस तेज़ी सां पकड़िजे पियो ऐं उन वायरस जे करे न रुगो इंसानी परेशानी आहे, पर असांजो जेको हेल्थ डिलीवरी सिस्टम आहे
जंहिंमें डॉक्टर्स, अस्पतालूं, बेड्स, उन्हनि ते हिकिड़े क़िस्म जो जेके असां ओवरवेलमिंग चऊं था या उन जो जेको कमु करण जी सलाहियत आहे, जॾहिं उहे मरीज़ उते वधीक थींदा त छा थींदो? उन्हनि जी देखभाल करण में ॾुखियाई थींदी ऐं जेके ॿिया आम मरीज़ आहिनि जंहिंखे असां कोलेट्रल या जेके ॿिया आम बीमारियुनि आहिनि उन्हनि जी देखभाल बि घटि थींदी। त असांखे ॿीणो ऐं गॾोगॾु जेको आहे सो घणे खां घणो ही वायरस 45 सालनि जी उमिरि खां मथे वारनि में इंडिया ऐं ॿियनि मुल्कनि जा तजुर्बा बर्तानिया जा ॿुधाइनि पिया। बर्तानिया जे पूरी कंट्री में हाणे इहो डेल्टा वायरस अची वियो, उन अल्फा वायरस खे बिल्कुलु पोइते हटाए छॾियो आहे। तंहिंजे करे असांखे ख़्यालु रखिणो पवंदो ऐं ही तेज़ी सां फैलिजंदड़ वायरस आहे ऐं इन जी म्यूटेशन जेका आहे इन वधीक बीमारी, वधीक तकलीफ़ ऐं अॻे 14 ॾींहंनि जे अंदरि इन वायरस जा सभु निशानियूं निकिरंदियूं। हिन जूं 5-6 ॾींहंनि जी उन अमाइनो इहो वायरस जे अंदरि म्यूटेशंस थींदियूं रहंदियूं, चेंजिंग्स थींदियूं रहनि, बिल्कुलु थींदो। इहो बायोलॉजिकल हिकिड़ी डिवीजन आहे, उनखे तव्हां रोके नथा सघो। पर कॾहिं उहा वायरस जे खे घटि करे छॾींदी आहे, कॾहिं वधीक उनखे इन्फेक्टिव करे छॾींदी आहे। ऐं ख़ासि ॻाल्हि इहा आहे त अञा ताईं हिन वायरस वैक्सीन जेके बि आहिनि उन्हनि ते अञा हिन जो को ख़ासि असरु कोन्हे ऐं टेस्ट वारी जेका असांजी कैपेसिटी आहे उन ते बि को असरु कोन्हे। तंहिंजे करे वैक्सीन जिते बि घणी थी आहे, यानी इहा पाकिस्तान जे जेको NCOC आहे उन बि फिगर ॾिनी आहे त 7 दफ़ा उहे माण्हू बची वेंदा अगरि वैक्सीन कयल आहे। ऐं जेकॾहिं न करायल आहे, जीअं तव्हां थोरो ॿुधायो त माण्हू जेकॾहिं वैक्सीन न कराइनि, फोटू कढाईंदा ऐं वाकई उनखे न मञंदा त पोइ त असांखे नुक़सानु वधीक थींदो। पर तंहिं हूंदे बि SOPs खे बि जेको हुकूमत जेके तव्हां ॾिसो था रेस्ट्रिक्शन था चऊं, हाणे असां इहो लॉकडाउन इन अखर खां असांजा माण्हू थोरा चिड़ी विया आहिनि हलिया, तंहिंजे करे रेस्ट्रिक्शन जो मतिलबु आहे थोरी रुकावटूं विधियूं वियूं आहिनि। जंहिं मंझि इहे 6 बजे ताईं शहरनि में इहे मार्केटूं बंदि कयूं वियूं आहिनि ऐं गॾोगॾु जेको मास्क आहे, ऐं हीउ मास्क खणी आयुसि त हीउ बि ईअं सम्झो त तव्हांजे अॻियां हिकिड़ो वॾे खां वॾो बचाव जो तरीक़ो ऐं हिन ते का ख़ासि क़ीमत कोन्हे। पाइण में बि तव्हां ॾिसो त हिन में का देरि थोरी थी लॻे ऐं बिल्कुलु। ऐं गॾोगॾु तव्हां हथ धोइण आहे साबुण सां, सोशल डिस्टेंस आहे। तव्हां ॾिसो हिन वक़्तु बि जेको आहे तव्हांजे हिन स्टूडियो में तव्हां रखियो आहे। ऐं ॿियो आहे त तव्हांजी इम्यूनिटी, जंहिं महिल तव्हांजी खाद खुराक, जंहिं महिल तव्हां ही कुझु शयूं ॾसियूं आहिनि, पर असां चवंदासीं त इहे भाॼियुनि में ऐं ॿिया जेके असांजे खाधे पीते जूं शयूं आहिनि जंहिंमें फ्रूट आहिनि, ख़ासि तौर ते फ्रूट में त तव्हां मसाला घटि ई विझंदा आहियो त भाॼियूं त 5 क़िस्मनि जा या 5 रंगनि जा फ्रूट, 5 रंगनि जूं भाॼियूं ऐं 7 कलाक खनि जेकॾहिं तव्हां आराम कंदव त आउं सम्झां थो तव्हांजी इम्यूनिटी ईअं ई ताक़तवर थी वेंदी जो वायरस खे तक़रीबन रोके छॾींदी। तंहिंजे करे वैक्सीन, SOP, इम्यूनिटी ऐं गॾोगॾु हिमत रखणी आहे। तव्हांखे ख़बर आहे त इंसानु जेको आहे उन जे अंदरि कुदरत इलाही सारा सिस्टम रखिया आहिनि जंहिंखे असां इम्यूनिटी चऊं था, जंहिंमें IgG आहे, IgM आहे ऐं उन खां सवाइ बि ॿियूं असां वटि IgA आहे। IG जो मतिलबु इम्यूनोग्लोबुलिन, इहो बि हिकिड़ो अमाइनो एसिड या प्रोटीन जो क़िस्म आहे। इहे हूअं ई तव्हांजे अंदरूनी ॼण 5 डॉक्टर चवंदा आहिनि, कुदरत अॻे विहारे छॾिया आहिनि। ही वैक्सीन वञी उन्हनि खे जेके तव्हांजा डॉक्टर वेठा आहिनि उन्हनि खे वञी थोरो एक्टिव करे थी, एनर्जाइज़ करे थी, बहितर करे थी। बाबा को का नुक़सान वारी शइ अचे पई जंहिंखे वायरस ऐं कोरोना चइजे थो। तव्हां ईअं सम्झो त इहा हिकिड़ी हार्मफुल शइ आहे, नुक़सान वारी शइ आहे। जिस्म में पहुते, जिस्म में किथां थी वञे, हीअ नक जे ज़रिए थी वञे, हीअ रत जे ज़रिए न थी वञे। तंहिंजे करे अगरि तव्हां हीअ मास्क हिते ॿधी छॾियो त तव्हां ईअं सम्झो त वॾो गेट बंदि करे छॾियो। वरी जेकॾहिं तव्हां हथ धोई छॾिया त ईअं सम्झो त तव्हां घणो करे वायरस टच करण सां अचनि त उहो रोके वरितो। वियो बि हलियो त वैक्सीन तव्हांजी अॻियां बीठी आहे थी। त जेकॾहिं इहे तव्हां 3-4 तरफ़ सोशल डिस्टेंस जो मतिलबु आहे वायरस एतिरो तव्हां ताईं पहुचंदो कोन।
यानी इहो तव्हां हिकिड़ो फिज़िकल बैरियर उन जो रखी छॾियो। ऐं गॾोगॾु घरनि जूं दरियूं दरवाज़ा जेके बंदि करण जी आदत असां वटि घटि आहे, जेतिरी हवा खुलियल हूंदी ॿारहाड़ी जा माण्हू छो अञा ताईं बचियल आहिनि। हिकिड़ी सिज जी रोशनी, हिकिड़ी ताज़ी हवा, इन जो को मटी कोन्हे, पाणी साफ़ जो को मटी कोन्हे। सो इहे सभु शयूं जेकॾहिं असांजे सिंध जा माण्हू, पाकिस्तान जा माण्हू, दुनिया जा माण्हू जेकॾहिं कंदा त आउं सम्झां थो इहो वायरस ऐं इहे वेरिएंट इन्हनि खां इनशा अल्लाह ताला असां वबा खां बि निकिरी ईंदासीं ऐं वरी थोरो घणो असांजी जेका माशरती ज़िंदगी आहे, जंहिंजा इहे आर्टिस्ट आहिनि, असांजा मीडिया जा माण्हू आहिनि, उन्हनि जी आउं सम्झां थो अञा मुस्कुराहट में वधीक ख़ूबसूरती ईंदी। बिल्कुलु बिल्कुलु, तमामु बहितरीन ॻाल्हि कई। हुसैन बख्श ख़ासकली साहिब असां सां गॾु आहिनि। अच्छा हुसैन साहिब, जेकॾहिं अव्हां वञो था मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में वञो था, उते आम माण्हुनि खे बि ॾिसो था त उहे केतिरो जेको आहे SOPs ते अमल कनि था ऐं कीअं था ॾिसो हिन वायरस खे कीअं पिया ॾिसो। हींअर जेकी पाण डिस्कस कयूं पिया न, हाणे कंहिं बि शइ खे डिस्कस कंदा त उन में लाज़मी घटिताई अचे थी, इन में त आहे बिल्कुलु। असीं आउं नथो चाहियां 100% उन ते को अमल थिए थो। हाणे गैदरिंग थिए थी, कल्ह बि असांजी राति बि हिकिड़ी गैदरिंग हुई ईद मिलन पार्टी जे हवाले सां, त माण्हुनि में हींअर काफ़ी शऊर अची चुको आहे, इहा ॻाल्हि असीं मञूं था। बाक़ी उन ते अमल 100% न आहे, पर काफ़ी अमल आहे। हा, कुझु कमियूं कोताहियूं आहिनि बिल्कुलु जेके थियनि थियूं उन में, पर जेके जीअं मूं चयो न त माना तव्हां गैदरिंग में वञो, जाते वञो, हिक ॿिए सां डिस्कस कयो यार जेके वायरस हले पई, उन में असांखे हीअ जीअं डॉक्टर साहिबु ॿुधायो त असांखे जेको समाजी फ़ासिलो रखणु घुरिजे, मास्क पाइणु घुरिजे, हथ धोअणु घुरिजनि, त उहे शयूं हींअर माना गैदरिंग में बि इहे ॾिसण में अचनि था त माण्हू महसूसु कनि था। हाणे अहिड़ा खोड़ सां सिंध में इशू आहे जेके ॾाढा हिकिड़ा अहिड़ा इशू आहे जेके जिन ते पर जॾहिं डिस्कस कई वई, उन्हनि खे थिएटर जे ज़रिए, जीअं असां एक्टर हुआ थिएटर जे ज़रिए उन्हनि खे ज़ाहिर कयोसीं त उनजा कहिड़ा नुक़सान कहिड़ा फ़ाइदा आहिनि। त अहिड़ी तरह हीअ बि जेकी वायरस आहे न, त इन ते बि जेको जेतिरी डिस्कस थिए थी त माण्हुनि में फ़र्क़ु अचे थो। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि इहा त गैदरिंग में आहे किथे किथे कोताहियूं आहिनि, पर बहरहाल काफ़ी माण्हू जेको आहे उनखे ॻाल्हि खे मञनि था। हाणे असां ईद नमाज़ पढ़ी, असां ईद नमाज़ पढ़ी, असांजे काई साहिब ॾाढी सुठी ओॾी महिल ॻाल्हि कई, ऐं वॾी ॻाल्हि आहे असांजी जेकी ईदगाह आहे तमामु वॾी आहे कोटड़ी में। काई साहिब चयो महिरबानी कयो, शुरू में बि कई पंहिंजे जेको हुन ख़िताब पे कयो, आख़िर में वेंदे बाबा चई सभिनी खे हथु खणी बाबा ईद मुबारक हुजे, ईअं ई ईद मिलो, महिरबानी कयो, SOPs ते ख़्यालु। ऐं तव्हांखे ॿुधायां त सॼी ईदगाह में त असांजो माण्हू जेको आम तरह हुते ॿाराड़ी शहर सां गॾु हूंदो आहे, त इन ॻाल्हि खे आउं सम्झो 98% उन्हनि माण्हुनि अमल कयो। कुझु हिकिड़ो ॿ जंहिंसां मुंहिंजो बहस बि थियो, हिकिड़े माण्हू ईअं हुनखे हुनजी थोरो मूं चयो बाबा घटि में घटि ईदगाह में बीठो आहीं, काई साहिबु चयो आहे, पेशवाम साहिबु चयो आहे, त थोरा असीं अमल कयूं। त उहो थोरो मूंसां बहस करणु लॻो, यार ईद जो ॾींहुं आहे, उहो बि कोन था मिलणु ॾियो, हीअं कोन था ॾियो। मूं चयो ॻाल्हि ॿुध, अलाह साईं चयो त एहतियात कयो। चई यार पोइ न त असीं, मुंहिंजी हिकिड़ी मिसाल आहे इंतिज़ामिया जी, त पुलिस बीहारे पाण खे नमाज़ न पढ़णु ॾियां, छा करियां तूं, की घर में पढ़ां। मुंहिंजो जुमे नमाज़ ऐं ईद नमाज़ घर में न थींदी आहे, तंहिं करे महिरबानी। माना कुझु कुझु अहिड़ा माण्हू एक्स्ट्रा ॻाल्हियूं करे वेंदा आहिनि। अच्छा हाणे ॾिठो वियो आहे त मुख़्तलिफ़ माण्हू जी मुख़्तलिफ़ नेचर हूंदी आहे ज़ाहिर, ऐं मुख़्तलिफ़ तबियतनि जा आहिनि, त पोइ उन्हनि ते वरी तरीक़ा मुख़्तलिफ़ जेको आहे न इस्तेमालु कबा आहिनि, जंहिं तरीक़े सां मञनि था। को आहे जंहिंखे असां सम्झाणी ॾींदा आहियूं, सम्झाणी सां मञी वेंदो आहे, कंहिंखे वरी मज़ाक में बि अगरि सम्झाए सघिजे थो, कंहिंखे स्टेज ड्रामास जे थ्रू बि सम्झाए सघिजे थो, कंहिंखे कॉमेडी जे थ्रू बि सम्झाए सघिजे थो। त कहिड़ा स्टेज ड्रामास कया आहिनि जंहिंजे थ्रू उन्हनि खे को सबक़ु ॾिनो वञे या सोचो हुजे त अहिड़ा ड्रामास कया वञनि? हींअर ॾिसो न, जेके ख़ासि तौर NGOs हुयूं उन्हनि पहिरीं वेंदा, उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हूंदो हो, कमु विया ॿ गैदरिंग घुरायूं, उन्हनि खे लेक्चर ॾींदा, ॿुधाईंदा, सम्झाईंदा, उन्हनि महसूसु कयो त माण्हू असांजी ॻाल्हि सही तरह ॿुधनि कोन था। के अचनि था ठीकु आहे, के भत जी लालच में अचे, चांवर मिसाल में या हुते रिफ्रेशमेंट मिलंदी आहे, अॻु में वरी DAP ॾींदा हुआ, 200 या 300 ॾींदा हुआ। त इन पोइ उन्हनि पाण महसूसु कयो NGOs जे थ्रू असां इलाही इशूज़ ते, काकूस खानो, इहो हथ धोइण सां सफ़ाई वारे हिसाब सां, असां नंढी उमिरि जी शादी ऐं कानून सभिनी लाइ, त इहे सभु असां अहिड़ा खोड़ सारा टॉपिक आहिनि जिन ते उहो पोइ जॾहिं असां एक्टरनि सां, शोबिस जे माण्हुनि सां उन्हनि राब्ता कया त हू पाण महसूसु था कनि, बोर्डनि ते, सैलाब ते, त पोइ भाई कीअं असां जॾहिं एक्टिंग जे हवाले सां
ऐं हिकिड़ो माना स्टेज हिकिड़ो एक्टर त हिकिड़ी दुनिया जो हिकिड़ो ज़बरदस्त माण्हू आहे न, जेको सदाईं अमन ॾींदो आहे, खिल ॾींदो आहे माण्हुनि खे सम्झे तो एक्टरनि खे जॾहिं असीं सची ॿुधाईंदा न एॾी रश थींदी, माण्हू एक्टरनि खे ॾिसण ईंदा हुआ त असां हुननि खे टीवी ते ॾिसूं था, वरी जे साम्हूं ॾिसूं था, त माना हुन माण्हुनि जो उन ड्रामे जो थिएटर जो एॾो असरु थियो हुननि ॻाल्हि ते जो अॼु ताईं NGOs उहो चवंदा असां सॼी जॾहिं खां NGOs असांजी ठहियूं आहिनि असां माण्हुनि खे सम्झाए सम्झाए थकी पिया न। इन खां अलावा ज़रूरी कंपनियूं आहिनि जेके असीं ॿिज भाण जे हवाले सां वेंदा आहियूं, तव्हांजूं घणी चांहि जूं कंपनियूं आहिनि, उते वेंदा आहियूं, थोरो थोरो ड्रामनि जे ज़रिए माण्हुनि खे ॾाढो जेको एक्टर आहे न उहो पंहिंजी एक्टिंग जे हवाले सां त कहंदो माण्हू हुनखे ॾिसनि था त वाक़ई जीअं फिल्मूं ॾिसंदा हुआसीं त आउं सुल्तान राई आहे, को मोहम्मद अली आहे, को वहीद मुराद आहे, त इहे ड्रामो एक्टिंग इहा ई ॻाल्हि थिए थी। हाणे असां काफ़ी चैन डिस्कस कई आहे, हाणे जीअं हिकिड़ी किरोना असांखे अहिड़ी बीमारी अची वई आहे जेके हाणे डेल्टा या कुझु न त इन ते बि इहे अगरि एक्टरनि जेके चवनि न सची अॼु बि जेके बि इहे इदारा आहिनि एक्टर इन शइ खे एॾो माण्हुनि में हिनखे फैलाए छॾींदा, माण्हुनि जे ज़हन में आणे छॾींदा त हिन सां कीअं एहतियात करणु घुरिजे। असीं ड्रामे अंदाज़ में चवंदा आहियूं। हाणे हिकिड़ो असां ॾेखारियो त बाबा जी तव्हांखे ॿुधायो त काकूस खानो मोबाइल जेको बाथरूम आहे माण्हू न घर ॿारहड़ी में तव्हांखे ॿुधायां इहो उन ॾींहुं हिकिड़े डिस्कस पिया कई त ॿारहड़ी जी हिकिड़ी सुठी ओताक में वियुसि, हिकिड़ो दोस्त सुठो ॿियो ॻाल्हि खे उते वियुसि, बाथरूम हो ई कोन हुन वटि। मूं चई हेॾो तव्हां ओताक ठाही आहे तव्हांखे बाथरूम न आहे, त इहे ॿारहड़ी में अॼु बि अहिड़ा खोड़ माण्हू आहिनि। कुझु अहिड़ा कॉन्सेप्शन उन्हनि वटि, कुझु अहिड़ा कॉन्सेप्ट्स आहिनि जेके उन्हनि ते उहो माने भरोसो रखनि था, पोइ शायदि मज़हबी लिहाज़ खां या कंहिं बि तरह सां, पर जेको आहे सुजागी ज़रूर पैदा थींदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि जेके अपनाए सघजनि था, हुननि सां ॻाल्हाए सघिजे थो, हुननि खे मोटिवेट करे सघिजे थो। डॉक्टर साहब खां असां पुछंदासीं, पर डॉक्टर साहब ब्रेक जो टाइम थियो, ब्रेक वठी करे पोइ अची करे हिन ते असां ॻाल्हायूं। नाज़रीन, मलका मसाला ख़ासि आवन कयो आहे सुबह मेहरान सां। मलका मसाला जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त लज़त पकड़ियो सिहत जो हथ। तमामु बहितरीनु मसाला आहिनि, लज़ीज़ आहिनि, हिननि में मुख़्तलिफ़ मसाला आहिनि। जेकॾहिं ॻाल्हि कजे त हिन में अचार गोश्त, हैदराबादी अचार गोश्त, हिन खां अलावा लखनवी बिरयानी आहे, लाहौरी कढ़ाई आहे, ऐं इन खां अलावा ॿिया बि मुख़्तलिफ़ मसाला आहिनि, बिरयानी मसाला, ऐं वरी जेकॾहिं ॻाल्हि कजे कौरमा मसाला आहे, मुख़्तलिफ़ जेके आहिनि पाउडर्स बि आहिनि। कारनि मिर्चनि जो पाउडर आहे, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे, हैड जो पाउडर आहे। सो नाज़रीन, हीअ जेके प्रोडक्ट्स आहिनि इहे ज़रूरु तव्हां इस्तेमालु कयो, ज़रूरु तव्हां पंहिंजे भाॼियुनि में हिननि खे कंज्यूम कयो। बहितर खां बहितर तव्हां पंहिंजूं भाॼियूं ऐं पंहिंजो जेको खाधो आहे हुनखे सुठो ठाहे सघो था। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। एक दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में मलका मसाला ख़ासि आवन कयो आहे सुबह मेहरान सां। लज़त पकड़ियो सिहत जो हथ। नाज़रीन, असां सां डॉक्टर हुसैन बख्श कोलची साहब असां सां गॾु आहिनि। जी डॉक्टर साहब, तव्हां ॻाल्हि पिया कई ब्रेक खां पहिरीं पाकिस्तान में मूं ॿुधायो त हिकिड़ो त 45 साल जी उमिरि खां वधीक वारा चाहे ॿाराड़ी जा नहारी आहिनि, मज़दूर आहिनि, उन्हनि खे अॼोके प्रोग्राम सां गुज़ारिश आहे तो वैक्सीन ज़रूरु कराइनि। ऐं 15 वैक्सीनूं दुनिया जे वॾनि डॉक्टरनि ऐं इदारनि अप्रूव कयूं आहिनि। पाकिस्तान में बि 6 खनि वैक्सीन्स मौजूदु आहिनि, उन में को फ़र्क़ु कोन्हे। ऐं उहे सभई तव्हांखे शदीद बीमारी खां बचाईंदियूं, हिन वेरिएंट डेल्टा खां बचाईंदियूं, इस्पताल वञण खां बचाईंदियूं, ऐं गॾोगॾु तव्हांखे जल्दी ठीकु करण में मदद कंदियूं। ऐं इतफ़ाक़ सां जेकॾहिं वायरस लॻी बि वियो त उनजो असरु एतिरो मामूली थींदो जो तव्हां पंहिंजी नॉर्मल ज़िंदगी में वरी वापसि जल्दी थी वेंदो। ॿियो, असांजे स्कूल जा शागिर्द जेके आहिनि उन्हनि जी तालीम खे जारी रखिणो आहे। इन्हनि जो ब्रेक ज़रे ज़रे थियणु, मार्केटनि खे त वरी बि असां कुझु शयूं मार्केट मां फैक्ट्री मां वठी ईंदासीं, पर जेके ॿार जो साल वियो हलियो, हफ़्तो वियो, 10 ॾींहं विया, उनखे वापसि आणण जे लाइ का दुनिया जी अञा ताईं टेक्नोलॉजी कोन निकिती आहे टू रिवर्स बैक द टाइम। त उन्हनि शागिर्दनि खे बि खपे त SOPs ते ऐं उस्ताद जेके आहिनि उन्हनि सभिनी खे वैक्सीन लॻाइण जे लाइ हुकूमत पगार बंदि करे न करे, सिमूं बंदि करे न करे, पर हीउ हिकिड़ो क़ौमी काज सम्झी असांखे उन ते अमल करणु खपे। टियों आहे त असांजा जेके डॉक्टर ऐं हेल्थ वर्कर्स आहिनि उन्हनि खे सभिनी खे वैक्सीनेशन घणो करे थी वई आहे, पर इहे 3 तबका हाणे 45 साल खां वधीक उमिरि वारा असांजा माण्हू तक़रीबन 4.5 करोड़ आहिनि। ऐं अञा असांजी जेका वैक्सीन आहे उहा हले त ठीकु पई, पर जेसिताईं असां 8 लख जे क़रीब रोज़ असां हिन वक़्तु असां
6 लाख ते या 4 लाख ते या पहिरीं 1 लाख ते हुआसीं त घटि मां घटि 8 लाख माण्हुनि खे असांखे रोज़ पाकिस्तान में वैक्सीन लॻाइणी पवंदी, तॾहिं वञी असां हिन वायरस ऐं डेल्टा कंट्रोल करे सघंदा जान छोड़नि। ऐं इन खे करण जे लाइ सॼी हेल्थ सिस्टम जी असांखे मदद करणी आहे, जिते जिते असांजे वैक्सीन सेंटर्स आहिनि उन्हनि जी करणी आहे। ऐं ॿियो साइंस ऐं डॉक्टरनि ते असांखे ट्रस्ट करणो आहे। ट्रस्ट जो मतिलबु इहो हूंदो आहे यकीन करणो आहे त ही माण्हू तालीम याफ़्ता आहिनि, ही साइंस ॼाणनि था, हिननि जो कमु आहे, हिननि जेका ॻाल्हि कई आहे उहा ईअं सम्झो त मुंडी ते टिक वांगुरु आहे, उनमें शक शुबे करण जी का ज़रूरत कोन्हे। तॾहिं असां वञी हिन वबा जा निकिरी ऐं वरी हिकु दफ़ा असां सोशल जेके न्यू नॉर्मल या जेके नॉर्मल चइजे थो उन में असां वापसि ईंदासीं ऐं पोइ असां पंहिंजे मुल्क जी ऐं मुआशिरे जी ऐं उन खां सवाइ ज़िंदगी जो उन्हनि सभिनी राना ऐं ख़ूबसूरतियुनि में असां ईअं सम्झो त लुत्फ़ अंदोज़ थी सघंदासीं। वरना तव्हां इन बीमारियुनि जी हालत ऐं ख़ौफ़ ऐं जीअं साईं ॿुधाए पियो वहम जी ज़िंदगी में योर क्वालिटी ऑफ लाइफ विल नॉट इम्प्रूव। बिल्कुलु एग्ज़ैक्टली सर, ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि कई, पर हाणे उन्हनि खे मञाइजे कहिड़नि कहिड़नि तरीक़नि सां? हाणे जेके असां वटि 3-4 तरीक़ा, मिसाल तौरु आऊं हींअर फोकल पर्सन आहियां, मुंहिंजी यूनिवर्सिटी इसरा यूनिवर्सिटी जो जेको वैक्सीन सेंटर हले थो। जी सेंटर हले थो सर, ताईं असां कंटिन्यू कयूं, कॉल वठी वठूं। जी जी करो। लाइव कॉलर असां सां मौजूद आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में, छा चवणु चाहींदा? डॉक्टर साहब कान कोलाची साहब, डॉक्टर साहब सलाम पेश कयो, ईद मुबारक चवंदा बि। महिरबानी महिरबानी। वालेकुम सलाम। तव्हांखे बि मुबारक साईं। हेलो जी 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 ॿुधूं था, तव्हांखे मुबारकबाद ॾियनि पिया, छा चवणु चाहींदा? बहितरीन कोरोना जे बारे में मतिलबु असांखे ॿुधायो आहे जेको, ऐं साईं जन बि इहो ॿुधायो त दोस्तनि यारनि खे गैदरिंग में वक़्तु पोतमर में अॼु तव्हांखे मां यकीन आहियां त असांजे मायस में असांखे जनाब पाण उते बि मां कोरोना जी माण्हुनि खे ॻाल्हि कई, छो जो काफ़ी माण्हुनि खे माना मास्क पातल मां चया दाई कोरोना आहे, ॾाढी गंदी बीमारी आहे, को मिट माइट थी तव्हांजी कोन्हे, जो तव्हांखे कोन लॻंदी। इन करे पोइ असां अस्पताल में वियासीं। असां अस्पताल में वॉलेंटियर तौर ते कमु करे पंहिंजे पूरे ॻोठ खे वैक्सीन कराई ऐं उनखे जाइज़ा पैदा कई त मास्क लॻायो, अखि धोओ, ऐं ख़ासि तौर ते ॿारनि जो गाह पठो कनि थियूं उनखे सम्झायो, पंहिंजे ॿारनि जो बि ख़्यालु कयो, पंहिंजो बि ख़्यालु कयो। इन जे लाइ ॾाढो कमु कयो। तमामु सुठी ॻाल्हि ॿुधी, महिरान जा प्रोग्राम ॾिसी असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। मां बहितरीन नमूने सां ऐं सुठे नमूने सां जे माना सलाम पेश कया, अहिड़ो प्रोग्राम पेश करे की जंहिंमें असांजे नाले जी तमामु बहितरीन, ॾाढी सुठी ॻाल्हि कयो। जेकॾहिं हर माण्हू जी सोच ईअं थिए ऐं हर माण्हू इन शइ ते अमल करे त यकीनन असां हिन बीमारी खां, हिन वबा खां छुटकारो हासिल करे सघूं था। थैंक यू सो मच। मां कॉल कई प्रोग्राम में शामिल थिया। ही पब्लिक जो माण्हू हो, जेको आम माण्हू हो, जंहिं पे असां पाण ॿार में हाणे इहा ई ॻाल्हि कोशिश आहे न, जे मूं बि इहा ॻाल्हि कई, तव्हां जिते बि वियो था, 4 दोस्तनि 5 दोस्तनि 10 दोस्तनि होटल ते चांहि पिया पियो, तव्हां उन्हनि में इहा ॻाल्हि कयो त यार हीअ जेकी शइ आहे कोरोना आई आहे, जंहिंसां हीअं फैलिजे थी। डॉक्टर साहब जीअं हिन जा एहतियात ॿुधाया, पर मास्क आहे या तव्हांजा हथ धोअण आहे, एहतियात आहे, हिक ॿिए खां परे रहण, त इहे तव्हांजी गैदरिंग में तव्हां जेतिरो कंदा साईं ॾाढी सुठी इहा ई ॻाल्हि कई मूं वारी, त असां बि उते वेही कोशिशि कई आहे। इहा हर माण्हू जी ज़िमेदारी, हर शहर हर बाशऊर माण्हू जी ज़िमेदारी आहे, जेके बि माण्हू आहिनि त ज़ोया जी आहे या पाणनि करे डॉक्टर खे नथा मञनि त उनखे मञराइजे ऐं कंहिं बि तरीक़े सां त उन्हनि खे वैक्सीनेशन कराइजे, कंहिं बि तरीक़े सां उन्हनि खे मोटिवेट कजे। असां जेको तजुर्बो इसरा यूनिवर्सिटी में या पंहिंजो मुंहिंजो ॻोठ आहे टंडो कोलाची मॉडल विलेज आहे, उते बि हिकिड़ो नंढो वैक्सीन जो सेंटर हले थो। तव्हां अंदाज़ो लॻायो त उते सुबुह जो 5 बजे माण्हू वैक्सीन कराइण जे लाइ अची था वञनि। वाह ज़बरदस्त। यानी ऐं असां वटि बि जॾहिं सेंटर खुले कोन थो त माण्हू जेके आहिनि से उहे ॿाहिरि बीठा था हुजनि ऐं वैक्सीन करणु, पर जेॾे तइदाद में जीअं मूं तव्हांखे ॿुधायो न त असांखे जंहिंमें 7 लाख माण्हुनि खे जीअं मूं हिकु दफ़ा इहो हिसाबु लॻायो त हैदराबाद जा 13-14 सेंटर आहिनि, त इन्हनि में हर सेंटर खे तक़रीबन 2 लाख माण्हुनि खे वैक्सीन लॻाइणी पवंदी, तॾहिं वञी असां हैदराबाद शहर खे, छाकाणि हीउ मुल्क दुनिया जो 6 नंबर वॾो मुल्क आहे।
वी आर द 6th लार्जेस्ट कंट्री ऐं तंहिंजे करे माण्हुनि खे इहा वधि मां वधि वैक्सीन जो जेको फ़ाइदो वठणु खपे। ऐं जॾहिं असां थर में बि साईं जी ॻाल्हि हुई त उते असांजी बांबेली तनज़ीम ऐं ॿियूं जेके तनज़ीमूं कमु कंदियूं त उते ॻोठण में चवंदो हुउसि त वैक्सीन खे तोहफ़ो सम्झंदो आहियां। अगरि तव्हां ॿारनि खे तोहफ़ो ॾियणु चाहियो त उहो वैक्सीन जी सूरत सम्झां थो त हिन वक़्तु जेकॾहिं अवाम खे मेडिकल साइंस को तोहफ़ो ॾिनो आहे त उहा वैक्सीन ॾिनो। अॻे वैक्सीन 300 साल में ठही आहे पहिरीं वैक्सीन जेका माता जी ऐं उनजी ठही आहे, पर पोइ ही बिल्कुलु जेका आहे सा 5-6 महीननि में ठही ऐं कल जेका अमेरिका जे मॉडर्ना जे चीफ एग्जीक्यूटिव ॿुधाई आहे त हाणे असां हिकिड़े कलाक में ठाहे सघूं था ऐं दुनिया में mRNA जेका टेक्नोलॉजी आहे उन सां उन इहो चयो आहे त असांखे सॼी दुनिया में वैक्सीन जूं फैक्ट्रियूं जेके आहिनि से ठाहे छॾणु खपनि। किथे बि वायरस निकिरे त असां उन जी कलाक जे अंदरि वैक्सीन ठाहे उनखे उते ई रोके सघूं। लुक एट द मेडिकल साइंस एंड ब्रेक थ्रू। अॻे त असां ॿुधंदासीं दिलि जी ऑपरेशन थी आहे, पर हाणे वैक्सीन जी बि ऐं ईअं सम्झो त हिकिड़ी वॾे खां वॾी साइंस डेवलप थी चुकी आहे। ऐं हिकिड़ी वैक्सीन जेका आहे नोवैक्स आहे उहा त उन्हनि पोपटनि ऐं पतंगनि मञा ठाही आहे। सो इट इज़ अ सेफ। ऐं ॿी ॻाल्हि आहे त इन ते का चार्ज कान्हे, सभु मुफ़्त में आहे। ऐं हींअर बि WHO ऐं उन्हनि इहा कोवैक्स वारनि कैलकुलेशन कई आहे त $15 जी हिकिड़ी वैक्सीन या हिकिड़ो डोज़ आहे। इन मतिलबु $1500 पाकिस्तान जा उहे तव्हांखे मुफ़्त में लॻे थी ऐं किरोड़नि जे तादाद में हिन वक़्तु पाकिस्तान में उहा वैक्सीन घुराई वञे थी। पर तंहिं हूंदे बि अञा असां दुनिया जे उन्हनि मुल्कनि मिसाल ॾियां त इंडिया में हेसीं ताईं 5% टोटल पॉपुलेशन खे वैक्सीन लॻी आहे, बांग्लादेश में 3% खे लॻी आहे ऐं पाकिस्तान में 2% खे लॻी आहे। 98 माण्हू अञा असांजा वैक्सीन या कराइनि कोन पिया या पासे अञा उन्हनि जी रफ़्तार जेका आहे उन में सुस्ती आहे। तव्हां सम्झां थो त अॼोको जीअं हुननि चयो त पंहिंजे ॻोठ में ऐं पंहिंजे इलाइक़े में ऐं मूं मिसाल पे ॾिनो त हिकिड़ो ख़त मूं लिखियो आहे अख़बार में कंहिं बि अंग्रेज़ी अख़बार में लिखियो आहे त हाणे उहा सॼी दुनिया में ही अख़बार वञे थी। असांजे वज़ीर आज़म बि पढ़े थो, चीफ मिनिस्टर बि पढ़े थो। त असांजा पढ़ियल लिखियल जेके माण्हू आहिनि जेके लखनि जी तादाद में आहिनि, जिन जी फनकार ॿुधायो त उनजी कलम में ताक़त आहे, उहे लिखनि ऐं पंहिंजा माण्हू इलाही सारा पंहिंजा वैक्सीन वारा फोटू जेके आहिनि फेसबुकनि ते रखिया। लेडीज़ घटि रखिया पर मर्दनि तमामु। लाइव कॉलर मौजूद आहिनि, कॉल वठी वठूं पोइ तव्हां सां कंटिन्यू कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहिनि असां सां गॾु? बारे खां वाहिद ॻाल्हायां थो। भली कार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिराण में। वाहिद खां सुञाणा थो। छा चवणु चाहींदा? हेलो जी 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 ॿुधूं था, छा चवणु चाहींदा? बिल्कुलु मुंहिंजा दोस्त आहे तमामु लाइव प्रोग्राम में। बिल्कुलु बिल्कुलु वेठा आहिनि। वाहिद तव्हां ख़ुशी आहे, थोरो मां कचहरी कंदुसि। वाहिद ख़ुशी वेठा तव्हां अबाड़ो ठीकु ठाक आहे? हलो हा वाहिद तव्हां ॻाल्हायो, तव्हांजो आवाज़ अचे पियो असां वटि। सॉरी भाउ, तव्हांजी जेको असां कॉल सही तरह सां असां न ॻाल्हाए सघियासीं, छो जो अव्हां जो जेको आवाज़ आहे उहो सही तरह सां असां वटि न पियो अचे। वरी ट्राई कयो ऐं ज़रूरु तव्हां असांजे प्रोग्राम में शरीक थियो। असांखे ख़ुशी थी कॉल कई। बिल्कुलु पंजाब का बॉर्डर आहे, उबाड़ो तमामु पंजाब बॉर्डर आहे। वेंदो रहंदो आहियां हुते, दोस्त आहिनि। पर सिग्नल जो प्रॉब्लम या को टीवी खोले वगैरह ॾिसंदो हुजे, डबिंग थी वेंदी हुजे, कुझु अहिड़ो प्रॉब्लम आहे ऐं वरी उहो ट्राई कंदा। ॾाढो प्यारो माण्हू आहे वाहिद, माशाल्लाह ज़बरदस्त महिमान नवाज़ माण्हू आहे। बिल्कुलु महिरबानी वाहिद साहब तव्हांजी बि। ऐं पाण ॻाल्हि बि कईसीं त कहिड़े नमूने सां इहो पैगाम पहुचाए। ॾिसो हिकिड़ो कलम जे ज़रिए ख़ामोशी सां तव्हां लिखी सघो था, उर्दू में, सिंधी में, फेसबुक ते, या मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जेके एप्स आहिनि उन्हनि ते। ॿियो तव्हांजो जीअं ही प्रोग्राम हलनि पिया इन्हनि में जीअं तव्हां डिस्कशन कई आहे अहिड़े नमूने सां इन जी अञा बि असांखे तादाद वधाइणो पवंदो। ख़ासि तौर ते डेल्टा वेरिएंट ते असांखे ज़्यादा ॻाल्हाइणो पवंदो, छाकाणि इहो 50% ईअं सम्झो त अॻे वायरस खां ई वधीक तेज़ी सां फैलिजण वारो आहे। इहा असांजी ॻाल्हि सम्झाइण। वैक्सीन जे सिलसिले में माण्हुनि खे इलाही सारा
ऐं त ही वैक्सीन लॻारायूं हू वैक्सीन लॻारायूं कहिड़ी बि वैक्सीन जेका अप्रूव्ड वैक्सीन आहे हुकूमत पाकिस्तान जी उहा लॻाराइण में ऐं उहा आउं सम्झां थो जिन्हनि माण्हुनि खे कल्ह बि हिकिड़ो रिटायर आयो पियो असांजी उते इसरा यूनिवर्सिटी में त हुन ॿाराड़ी जो माण्हू हो ऐं एतिरो ख़ुशी सां वैक्सीन लॻाराए वरी पंहिंजे अकेलो आयो अकेलो वरी हलियो वियो वरी पंहिंजे उन दुनिया में तंहिंजे करे वैक्सीन इज़ नॉट अ पेनफुल एक्सरसाइज़ कतन कोन्हे सिंपल आहे ऐं हिन वक़्तु 18 सालनि खां मथे जे माण्हुनि जे लाइ उहा खुलियल आहे मुफ़्त में आहे ऐं आउं चवंदो आहियां त पाणी खां पोइ जेकॾहिं का सेफ ऐं सिहत ॾींदड़ शइ आहे त उहा वैक्सीन आहे ऐं सॼी ज़िंदगी तव्हांखे उनजो फ़ाइदो जेको आहे सो उहो रसंदो उहा बीमारी तव्हां वटि जेकॾहिं आई बि सही त उनजो ज़ोर कोन हूंदो पहिरीं त ईंदी कोन अच्छा हाणे इहो आहे त कुझु जेके असांजा डॉक्टर्स आहिनि जेके ॿाराड़ी में वेठल आहिनि उन्हनि जे लाइ बि हिकिड़ी आहे त दुनिया में हिन वक़्तु इहो एक्सपेरिमेंट हले पियो त बूस्टर डोज़ जेको आहे उहो बि लॻाइजे उनजी अञा पूरी गाइडलाइन कान आई आहे पर गॾोगॾु इलाही सारियुनि दवाउनि ते बि वॾी कोशिशि हले पई जंहिंमें कुझु एतिरियूं सस्तियूं दवाऊं उमेद आहे त उहे अची वेंदियूं त असां न रुगो वैक्सीन SOPs पर माण्हुनि खे कुझु ॾींहंनि खां कुझु दवाऊं आहिनि पर उहे वॾनि अस्पतालनि में ॾेई सघजनि थियूं। डॉक्टर साहब हिन में हिकिड़ी ॻाल्हि आउं कंदुसि तव्हां इहा वैक्सीन ते तव्हां ॿुधायां त वैक्सीन बिल्कुलु ज़बरदस्त आहिनि सुठियूं आहिनि पर हिकिड़ी ॻाल्हि हुन में छो माण्हुनि में डाउट्स आहिनि न उहे छाजा बाबा हीअ चाइना मां आई आहे हीअ अमेरिका मां आई आहे ऐं हिन ते जेको आहे तव्हां दुनिया में सफ़र नथा करे सघो या इहे कुझु क़िस्म जूं ॻाल्हियूं माना उन ते इहो न आहे त वैक्सीन ते उन में इहो थोरो डाउट अॼुकल्ह माण्हुनि जिते बि हूंदा बहस थिए थो जंहिंमें तव्हांखे बहस सुठी ॻाल्हि आहे त बाबा हीअ चाइना जी हणाईंदा हो त तव्हां फलाणे मुल्क में न वञी सघंदा हो तव्हां अमेरिका जी हणंदा इहा ॻाल्हि जेकी आहे इहा हुकूमत खे क्लियर करणु घुरिजे त अहिड़ी ॻाल्हि न आहे एप्रूव आहे यकीनन सां लॻाराए सघूं था इहे जेके आहिनि मुंझारा जेकॾहिं अचनि था त इन्हनि शयुनि खे असां पाण ई उनखे या को अगरि आहे असांजो सुठो गाइड त उनखे गाइड करे जीअं डॉक्टर साहब ॻाल्हि कई त जीअं अख़बार में हिननि जो आहे त माना दुनिया में अख़बार बि हिकिड़ी अहिड़ा दौर बि असां ते आया आहिनि जिते सभु शइ ख़ामोश कराई वई आहे उते कलम ॻाल्हायो आहे बिल्कुलु अहिड़ा दौर बि असां ते आया हिन मुल्क में उहे त उन्हनि ते कलम ॻाल्हायो वियो आहे शाइरनि पंहिंजी शाइरीअ ज़रिए ॻाल्हायो त भई शाइरी करे बि दुनिया में असांजे माण्हुनि में शौर रहंदो त अहिड़ी तरह जीअं डॉक्टर साहब ॻाल्हि पियो करे त हिन वैक्सीन जे हवाले सां असां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां शौर माण्हुनि में उन्हनि खे आणे सघूं था पहिरीं मूं इहा ॻाल्हि कई हाणे जेको आहे न असांजे प्रोग्राम जो टाइम पुॼाणी ते पहुतो आहे हुसैन साहब कहिड़ो कीअं लॻो तव्हांखे सुबुह महिराण में अची करे ऐं मैसेज कहिड़ो ॾियणु चाहींदा ॾाढो सुठो लॻो सुबुह जो ईंदा रहंदा आहियूं प्रोग्राम में वरी साईं असांजी जोड़ी साईं ॿई नाले भाई आहियूं त अॼु बि आयो ॾाढो सुठो मज़ो आयो सुबुह जो टाइम वरी हूअं अॻु में सुबुह जो उथंदासीं त अॼु खां वरी स्कूल बि बंदि थी विया आहिनि लॉकडाउन थियो आहे बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी मैसेज इहो ई आहे त पहिरीं त इहो ई असां हिन ते ॻाल्हाईंदासीं जेकी किरोना आहे इहा हक़ीक़त आहे कूड़ न आहे हिनखे असांखे मञणु घुरिजे ऐं उनजा जेके बि एहतियात जीअं डॉक्टर साहब हुन ते घणो टेक्निकली जो पाण डॉक्टर साहब जो शोबो आहे उन ॻाल्हायो त इहे जेके मास्क आहे हथ धोअणु आहे SOPs जीअं पाण फ़ासिलो आहे उहो रखणु ऐं हुननि ते ज़रूरी आहे ऐं वैक्सीन ते कंहिं क़िस्म जा ख़दशा न आहिनि महिरबानी करे वैक्सीन करायो हिकिड़े डोज़ वारी आहे त हिकिड़ो डोज़ करायो 2 डोज़नि वारी आहे मुकमल करायो अलाह कंदो त इनशाला सिहत रहंदी मोहबत कयो मोहबत ॾियो पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु कयो तमामु बहितरीनु ॾाढो सुठो चयो असां चवंदा आहिनि सिहत हज़ार नेमत आहे ऐं हिनखे कोरोना करे न सम्झनि पर सिहत जो हिकिड़ो ईअं सम्झो त हिकिड़ो हिसो करे उनजे लाइ कोशिशूं करणु खपनि वैक्सीन हिकिड़ो सेफ ज़रियो आहे उमेदु आहे जल्दी इन जे लाइ दवाऊं बि वॾो तजुर्बो हले पियो ऐं पाकिस्तान में जीअं अलाह साईं वधीक महिरबानी कई आहे तीअं आउं सम्झां थो त असां जल्दी ऐं हू बि दुख जूं घड़ियूं थोरियूं हूंदियूं आहिनि ऐं उमेद ते दुनिया क़ाइमु आहे ऐं सम्झां थो त ॿियो जॾहिं असां प्रोग्राम कंदासीं त असां कोरोना ते घटि ॻाल्हाईंदासीं ऐं ॿियनि सुठियुनि ॻाल्हियुनि ते इसरा यूनिवर्सिटी में असां जेको वैक्सीन सेंटर अप्रैल खां हलायो आहे आउं सम्झां थो अञा ताईं असांखे कंहिं बि माण्हू जी वैक्सीन जी का शिकायत कोन मिली आहे असां सभई वैक्सीनूं लॻारायूं आहिनि तंहिंजे करे आउं सम्झां थो त इहा सक्सेस स्टोरी आहे मुंहिंजे ॻोठ में बि लॻे पई थर में बि लॻे पई सिंध में बि लॻे पई वैक्सीन ऐं डॉक्टरनि ते एतबार कयो ऐं महिराण TV जा प्रोग्राम ॾिसंदा रहो तमामु बहितरीनु तमामु घणी ख़ुशी थी थैंक यू सो मच सर
ऐं प्रोग्राम में आया थैंक यू महिरबानी। सन साहब अवां प्रोग्राम में आया ॾाढी ख़ुशी थी ॾाढी सुठी ॻाल्हि ॿोल थी यकीन आहे त असांजे जेके व्यूअर्स आहिनि कुझु पिरायो हूंदो कुझु हासिल कयो हूंदो ऐं हीअ जेको कोरोना जो जीअं त हीअ जेका नई लहर आई आहे इन खां यकीनन असांखे कीअं छुटकारो हासिल करिणो आहे वैक्सीनेशन जे थ्रू करे सघूं था SOPs ते असांखे अमल करणु घुरिजे इहे तमामु अहम शयूं आहिनि जेको असांखे हिकु फ़र्द जी हैसियत सां हिकु सुठे शहरी जी हैसियत सां असां इन्हनि सभिनी शयुनि खे फॉलो करणु घुरिजे सो नाज़रीन मलका मसाला जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त मलका मसाला ख़ासि ताउन कयो सुबह महिराण सां लज़त पकड़ियो सिहत जो हथु हाणे नाज़रीन सुबह महिराण में वरी असां नई सुबह में नए महिमाननि सां नए रंगनि सां तव्हां साम्हूं हाज़िर थींदासीं तेसिताईं ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़